अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ में भली का ठटो रिपोर्ट मोहम्मद अयूब मला PPMNA सैयद अयाज़ अली शाह शिराज़ी पारां ज़्यादतन तां मोटन बाद वापसी ते ठटे में ठटे जे बिरोई बरादरी जे मौजूद अगूणे ताल के नायब नाज़िम ठटो इंजीनियर खैर मोहम्मद बिरोई नूरदीन बिरोई सरदार मेहरुल्लाह बिरोई सरदार शाहिद बिरोई तरफ़ां खेसि आजियाणो ॾेई खेसि लुंगियूं ऐं हार पाराए संदसि शानदार इस्तक़बाल कियो वियो। उन मौक़े ते बिरोई बरादरी जा ॿिया पिणु मौज़ूद वॾे तादाद में मौजूदु हुआ। उन मौक़े ते MNA सैयद अयाज़ अली शाह शिराज़ी चयो त हू हाजी खैर मोहम्मद बिरोई समेत बिरोई बरादरी जे ॿियनि मौजूदनि जो थोराइतो आहे जिन खेसि हेॾो सारो मान ॾिनो आहे। हिन चयो त शिराज़ी भाइरनि हमेशह आवाम जे बिना फ़र्क़ जी ख़िदमत करे उहो मक़ाम माणियो आहे। हिन चयो त असांजी अवलीन तरजीह अवामी मसइला हल करणु आहे जे लाइ कोशान आहियूं। हिन चयो त हिन वक़्तु पाणीअ जी खोट करे आबादगार सख़्तु परेशान आहिनि। मथां वरी बिजलीअ जी अणएलानियल लोड शेडिंग हिन सख़्तु गर्मीअ में अवाम जो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। हिन घुर कई त सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी मुहैया करे सिंधु दरिया में कोचड़ी खां डाउन स्ट्रीम में पाणी छॾण समेत समूरनि वाहन ऐं शाख़ुनि में पंहिंजे हिसे जो पाणी छॾणु पाणीअ जी वाराबंदी ख़तमु करे आबादगारनि खे वधीक नुक़सान खां बचाइण सां गॾु बिजलीअ जी अणएलानियल लोड शेडिंग ख़तमु करे अवाम खे जीअण जो हक़ ॾिनो वञे। PPMNA सैयद अयाज़ अली शाह शिराज़ी सां अब्दुल गनी कुरैशी ॿिया गॾु हुआ।